साईं 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 लूसी मट न तो करे भी। साईं मां तो चवां ख़ारिश थी आ। कहिड़ी जॻह ते? साईं पोयां पोयां। पोइ मां छा कयां? साईं मां त हथ मथे करे बीठो आहे न, खना कीअं? पुट मां अची खना। साईं भले। भड़वा मां हिकिड़ो चंबो हणंदोसीं मुटो ई ईंदी। मां उस्ताद आहियां, पणे जो नौकर कोन आहियां। तोबा तोबा असां लाइ वॾो अज़ाब आहे। छोरा छा चई? साईं मूं कुझु कोन चयो। पोइ कंहिं ॻाल्हायो? साईं न हिन चयो। साईं कूड़ा कूड़ा मूं ते कूड़ थो हणे। साईं तव्हांजो कसम हिन चयो। साईं ही कूड़ थो हणे, मां नंढे हूंदे गाॾी ॻाल्हायां ई कोन। अले मुंहिंजा बचड़ा, तूं त नंढे हूंदे गाॾी ॻाल्हाई कोन, तूं त गूंगो आहीं न। साईं सचायो, मां बि हींअर मट करे वेठो आहियां। साईं चंबो छाजे लाइ? अल्लाह मुंहिंजा बचड़ा, मां कीअं थो मारे सघां तोखे, मुंहिंजो त हथ ई कोन्हे। वाह साईं वाह, होशियार थी विया आहियो। मुंहिंजो फार्मूलो मूं ते ई। वाह वाह। छोरा हिकिड़ो चंबो हणंदोसीं मुट वेही ईंदी। उथी बि बेंच ते। साईं आऊं कोन उथी बीहंदुसि, जेको ॿुधाइणो अथव हिते ई ॿुधायो। छोरा मट करे उथी बि बेंच ते। साईं मां कोन उथी बीहंदुसि, यार कंहिंजी मजबूरी सम्झंदो कर। कहिड़ो मसलो आहे? साईं हिनजी पोयां पेंट फाटल आहे। पेंट फाटल आहे? कीअं फाटी? साईं फाटी कोन, हिननि फाड़े छॾी। कंहिं? बादशाह। साईं 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 केरु आहीं तूं? जेको बि स्कूल मदागारी कंदो आहे उनजी पेंट फाड़ी वेंदी, छो त मुंहिंजो नालो बि आहे बादशाह साईं। बादशाह साईं बादशाह साईं बादशाह साईं। साईं में आए कमीन। लूसी अंदर त अची चुको आहीं, कहिड़ो अंदर ईंदे? साईं अञा हिसाब बाक़ी आहे। छोरा छा चई? साईं कुझु न। कंजर क्लास छॾे केॾा वियो हुई? साईं हिकिड़ी सुपारी हुई, उनखे निपटाइण वियो हुअसि। भड़वा हिन उमिरि में सुपारी थो खाईं? साईं खाइण वारी सुपारी न, मारण वारी सुपारी। छा? साईं हथ पेर भॼण जा 10 रुपया ऐं धमकाइण जा 5 रुपया ऐं फुल मारण जो। अच्छा फुल मारण जा। छो साईं कंहिंसां दुश्मनी अथव या? हा छोरा हिकिड़े सां दुश्मनी आहे, सफ़ा असांखे त जीअण नथो ॾे, मोकलूं बि नथो ॾे। दिलि थी चवे इन हथ सां घुटो ॾेई मारे छॾियांसि, हिकिड़ो ई सूर। साईं कंहिंखे? इहो हेड मास्तर। ॿियो केरु? साईं हेड मास्तर तव्हांजे पोयां बीठो आहे। साईं पेरनि ते हथ। हा लूसी माना मूंखे मारण जी मीटिंग बि हले।